अभी मत हे थे गोगड़ू ॾिस केॾो ज़बरदस्त मिठो आहे। हाँ हाँ अरे यार तू तो बटे पटे आयो आहीं, तू तो पूरो खेत खणी आई गोगड़ुनि जो। वाह रे वाह यार सरियां जी फूलार वाह वाह माशाल्लाह सवा खेत लगा पिया आहिनि। हाँ ये तो यहाँ तो मूंखे गोगड़ू भला था लॻनि। डॉक्टर बताई माशाल्लाह। वाह रे वाह यार वाह रे वाह यार। वाह रे नबी अहमद वाह, वाह रे नबी अहमद वाह। हाँ यार जबरदस्त ये तो नेचुरल फूड आहे बाबा। न न बस सही आहे। ये खा 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 दला के मैं छिक रख ये तुंहिंजो वीडियो भलो ठही वियो बाबा। गगड़ू साईं ये तो अची तो खेत तो भरजई पियो फूल फूल सरियां फूल। हवा थी वियो।